अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां रहीम बख्श पंवर। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मटियारी जे अॻूणे ज़िले काउंसिल चेयरमैन ऐं पीपल्स पार्टी जे अॻवान मखदूम फ़ख़्रुज़्ज़मान उॾेरोलाल लॻ ॻोठ वाब शाह रोडनि जे इफ़्तिताह ऐं तमीर थींदड़ पब्लिक पार्क जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले मटियारी में रोडनि रस्तनि घिटियुनि ऐं नालनि जा तरक़ियाती कम वधीक तेज़ करे इलाइक़े वासियुनि खे वधीक सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। हीउ जदीद ऐं टेक्नोलॉजी जो दौरु आहे। हिते जा नौजवान बि इहो ई पसंदि कनि था। उन्हनि खे तुरत सहूलियतूं मुहैया कयूं पियूं वञनि। मौजूदा दौर में अवाम सख़्तु तरीन मरहले मां गुज़री रहियो आहे। महांगाई ऐं बेरोज़गारी अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं ॿिए पासे बिजली ऐं गैस जी शदीद क़िलत सबबु इंसान मफ़लूज थी वियो आहे। जरवार जे सरकारी अस्पताल में मुक़रर MBBS डॉक्टरनि जी बदिली ख़िलाफ़ शेयरिंग जो एहतजाज। जरवार में सरकारी अस्पताल बहाली कमेटी जे सॾ ते प्रेस क्लब आॾो गुलाम बोज़दार, मोहम्मद बख्श गबोल, मुख्तार अली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रूरल हेल्थ सेंटर जरवार में सिर्फ़ु 2 MBBS डॉक्टर हुआ। उन्हनि खे बि DHO घोटकी हितां बदिली करे छॾिया आहिनि। हिन वक़्तु मरीज़नि जो इलाज करण लाइ को बि डॉक्टर न आहे ऐं अस्पताल बंदि पियल आहे। डॉक्टर न हुजण जे करे हितां जी ग़रीब अवाम सिहत जी सहूलियत खां महरूम बणियल आहे। एहतिजाज कंदड़ मुतालबो कयो त बदिली कयल डॉक्टरनि खे जरवार अस्पताल में मुक़ररु कया वञनि त जीअं हितां ग़रीब अवाम सिहत जी सहूलियत हासिल करे सघे। नज़र मातली में सिंध प्रेस क्लब जे जाखोड़ी किरदार नसीर सोलंकी जी सालगिरह जो केक कटियो वियो। सालगिरह तक़रीब में शहर जे सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि वॾी अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अयूब शेख, अशरफ चांडियो, जमील भुरगड़ी, बाबर चांग ऐं ॿियनि चयो त नसीर सोलंकी सहाफ़त जी दुनिया में कदम रखण सां तमामु घणी मक़बूलियत हासिल कई आहे। हक़ ऐं सच लिखंदड़ जाखोड़ी सहाफ़ी आहे जंहिं पंहिंजे कलम जी नोक सां मातली शहर ऐं ॾुतड़ियल तिब्के जे माण्हुनि जे मसइलनि खे उजागर करण में भरपूर किरदारु अदा कयो आहे। होसड़ी में समाजी तंज़ीम लीगल एंड सोसाइटी पारां मुतबादिल तकरार हल जे उनवान हेठि आगाही लाइ प्रोग्राम मुनक़द कयो वियो। तक़रीब में औरतुनि वॾे तादाद में शिरकत कई। प्रोग्राम में माण्हुनि खे मक़ामी मसइलनि जे हल बाबति आगाही ॾिनी वई। BISP प्रोग्राम सुई गैस जो नओं कनेक्शन, बिजली जी आवर बिलिंग, महफ़ूज़ पीअण जे पाणी समेत इजलास में ख़ानदानी मामलनि ऐं ॿियनि मसइलनि जे हल बाबति ॼाण ॾिनी वई। इन मौक़े ते क़ानूनी सलाहकार मोहम्मद ज़ोहेब शेख क़ानूनी मसइलनि ते पिणु सलाहूं ॾिनियूं। टंडोलियाण में मिसण ॻोठ फोटो बुरफ़त में 5 ॿारनि जी माउ 25 वरस जी ॾीओ कोलण घरू अणभरत सबबु घर अंदरि फाहो खाई ख़ुदकुशी करे छॾी। इतला ते मुसर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे तेवेल में वठी सिविल अस्पताल टंडोलियार मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। टंडोजाम रोड़ी किनाल मां निकिरंदड़ कुनर शाख खे टंडोजाम लॻ ॻोठ उबायो खसकली वटां 20 फुट गारो लॻी वियो। गारे लॻण जी इतला मिलण बावजूदि इरीगेशन इंतज़ामिया 12 कलाकनि बाद पहुची गारे खे बंदि कयो, जंहिं सबबु केतिरे ई एकड़नि ते ताज़ो पोखियल अंब, कणक, कमंद ऐं ॿियो फसल पाणी हेठि अची तबाह थी वियो। इन सिलसिले में मुतासिर आबादगारनि हाजी अली नवाज़ डायरी, हाजी इदरीस डायरी ऐं रज़ा मोहम्मद कल्याण TV सां ॻाल्हाईंदे चयो त इंतज़ामी नाहिरी सबबु गारो लॻो आहे, जंहिं सबबु केतिरनि ई एकड़नि ते ताज़ो पोखियल कमंद, कणक ऐं ॿियो फसल तबाह थी वियो आहे। आबादगारनि खे लखे रुपयनि जो नुक़सानु रसियो आहे। हुननि घुर कई आहे त कुनर शाख समेत ॿियनि वाहन ऐं शाखुनि जी बंधनि खे मज़बूत करे आबादगारनि जे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। मटियारी डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन मटियारी पारां वोट जे हक़, अहमियत ऐं दाख़िला बाबति अवामी आगाही ऐं शऊर उजागर करण लाइ क़ौमी वोटर ॾींहुं मल्हायो वियो। इन हवाले सां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पब्लिक लाइब्रेरी मटियारी जे हाल में सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिं में एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 सुहेल अहमद आराई, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर शानवाज़ बिरोई, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर रफ़ीक अहमद जमाली ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि, NGOs, मीडिया, उन खां अलावा आवाम वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर चयो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिर्फ़ु मुल्क में चूंडनि जो निज़ाम खे ई मुकमल नथी कराए, बल्कि समाजी तंज़ीम, सिविल सोसाइटी ऐं मीडिया जे फ़ॉर्मनि खे इस्तेमालु कंदे शहरियुनि खे वोट जे हक़, अहमियत ऐं वोट जे दाख़िला बाबति आगाही फ़राहम करण में पिणु पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रही आहे। होसड़ी वेझो टंडो आलमवरी में सानिया एलिमेंट्री स्कूल इंतज़ामिया पारां रीडिंग मेलो लॻायो वियो। मेले में ॿारनि रांदियुनि, कहाणियुनि, टेबलोज़ ऐं डांस में हिसो वरितो वियो। इन मौक़े ते स्कूल जे हेड मोहम्मद कासिम पंवर, गुल मोहम्मद सोलंकी, हाजन शोरो, बरकत अली खोसो कल्याण TV सां ॻाल्हाईंदे चयो त इन क़िस्म जूं सरगर्मियूं ॿारनि में पढ़ण जी दिलचस्पी पैदा कंदियूं ऐं उन्हनि में एतमाद वधंदो। असांखे घुरिजे त अहिड़ियूं तक़रीबूं कोठाए पंहिंजी सक़ाफ़त बाबति ॿारनि खे बाख़बर कयो वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक पेज डेली कल्याण ऐं यूट्यूब चैनल डेली कल्याण।